अहिड़ियूं रातियूं अवाए आख़िरी अशरवा हिन में लैलतुल क़द्र जी राति अथव 21 रातियुनि में अथव। कुझु रातियूं गुज़री वयूं आहिनि, थी सघे थो छो त कॾहिं कंहिं साल कहिड़ी राति थींदो आहे, कंहिं साल कहिड़ी राति थींदो आहे। ऐं अक्सर करे उलमा किराम चवनि था इहा राति 27 जी थींदी आहे। 1000 महीना कोई इबादत करे एतिरियूं नेकियूं न मिलंदियूं, उन राति में अल्लाह साईं एतिरियूं नेकियूं नसीब कंदो आहे। इब्न अब्बास नबी साईं जो जलील क़दर सहाबी आहे, जंहिंजो तफ़सीर बि आहे इब्न अब्बास। उन खां कंहिं पुछा कई भला ॾे त ख़बर इहा लैलतुल क़द्र जी राति कहिड़ी आहे? चइबा मुक़ररु कोन्हे, बाक़ी मुंहिंजी दिलि चवंदी आहे त 27 जी राति आहे। उन पुछे छो भला तुंहिंजी दिलि ईअं थी चए ॻाल्हि ॿुध, मां क़ुरान पाक में नज़र कई आहे अल्लाह साईं लैलतुल क़द्र जो जुमिलो क़द्र सूरत में 3 दफ़ा आंदो आहे। इन्ना अनज़लनाहु फ़ी लैलतिल क़द्र वमा अदराक मा लैलतुल क़द्र लैलतुल क़द्र ख़ैरुम मिन अल्फ़ शहर। 3 दफ़ा जुमिलो लैलतुल क़द्र जो आयो आहे। वरी मां इब्न अब्बास इन लैलतुल क़द्र जुमिले में हर्फ़ ॻणिया आहिनि न, 9 हर्फ़ आहिनि। पोइ 9 हर्फ़नि खे अल्लाह 3 दफ़ा आंदो आहे। मां हिसाब कंदो आहियां त 3 9 27 आहे, तंहिंजे करे लैलतुल क़द्र जी राति बि 27 जी राति आहे। घणो ख़्यालु रखी सुभाणे राति जो जागो, अल्लाह जी इबादत कयो, रो रब साईं जी दरबार में। हे रोइण जो जान आहे, खिलण जो जान न आहे। त अल्लाह मौक़ा ॾिना, रमज़ान शरीफ़ वञे थो न बा गुज़रियो। अॼु राति 26 जी राति, का गुज़रदे देरि बि थी। रोज़ेदारनि जा बि ॾींहं गुज़री विया, बेरोज़ातनि जा बि, पर भला ॾींहं उन्हनि जा जिन रोज़ा रखिया। बेरोज़ातनि जा भला ॾींहं न अथव। वरी ईद जी जहिड़ी तकड़ बेरोज़ातनि खे आहे, रोज़ेदारनि खे न आहे। रोज़ेदार चवनि था त 30 पूरा थियनि, ऐं वरी बेरोज़ात हाणे बि चवनि था त हे बि 29 थींदव। 2 थिया आहिनि। अॻे ईद करण जी तयारी, मां सां हिकिड़ो दर्ज़ी चए पियो, चए साईं माण्हू मथो ई खाई हाणे त हे बि 29 थींदो। ओ अवा अल्लाह सभिनि जा रोज़ा क़बूल फ़रमाए, आमीन। तरावी नमाज़ जी तरावी क़बूल फ़रमाए। अॼु वाइदो कयो रमज़ान शरीफ़ जो बि आख़िरी अशरो आहे। मां बि तव्हां में उमेदु सम्झां थो, सभई इहो वाइदो कयो, चओ इंशा अल्लाह जेसीं ते हयाती आहे रब जी निमाज़ न छॾींदासीं। पढ़ंदव न बा निमाज़, ईंदव न निमाज़ ते। पर मां हिकिड़ी तव्हांखे मोकल बि ॾियां थो, मतां ॿियो को मोड़ी साहब मोकल न ॾेव। मां तव्हांखे हिकिड़ी मोकल ॾियां थो, बांग ॿुधी घर खां निकिरो, नियत ॿी कयो, पर मस्जिद में अची निमाज़ पढ़ो, ॾिसो अलाह तव्हां सां कीअं थो महिरबानी करे। हल मां मोकल थो ॾियांव, रस्ते में नियत बि ॿी कयो। वाक़ियो ईंदो आहे, हमरा गॾु गाॾो वहाईंदो हो, मज़दूरी कंदो हो। हिकु ॾींहुं सामान खणी वञे पियो, बादशाह जे महलात खां गुज़रियो। मथे जो नज़र कई त बादशाह जी धीअ हेठि तके पई, हिन जी नज़र पइजी वई, परेशान थी वियो। आयो गॾु गाॾो विकिणी, वचे उन महला जे चौधारी घुमंदो। माण्हू पुछा कसड़े ॾे ख़बर, अॻे गॾु गाॾो वाईंदे काॾे कंहिं चए विकियो अथमि। चए पोइ हाणे छा कंदे? चए बादशाह जी धीअ सां शादी कंदुमि। माण्हू जो भॼो वियो, हे पाण खे बिल तरह हणाईंदो, असांखे बिल तरह हणाईंदो। ॻाल्हि करे कहिड़ी थो, गॾु गाॾो विकियो अथनि, हाणे बादशाह जी धीअ सां शादी कंदो। को वेझो ई न अचेसि पियो। हिन चयो विया को माण्हू ई नथो अचे। ख़बर पइसि फलाणी औरत आहे, बादशाह जी बोरचाणी आहे। उनखे चई ॻाल्हि ॿुध, मां गॾु गाॾो वाहींदो हुउमि, हाणे विकियो अथमि, बादशाह जी धीअ सां शादी कंदुमि, ॾे ख़बर इहो कीअं कमु ठहंदो। हुन चयो सॼी मां सां ॻाल्हायो थी, ॿी ॻाल्हाइजांइ बि न, तूं बि कुटिजे त मां बि कुटिजां। चए मां न छॾींदोमांइ। औरत जी फाथी, हाणे हिनखे अहिड़ो ॾस ॾियां जी हेॾे पेर न पाए। चए ॻाल्हि ॿुध, हिकिड़ो कमु कर, 6 महीना मस्जिद में वञी अलाह जी निमाज़ पढ़, पर मस्जिद खां निकिरजांइ न। चई जी वञे त जान छुटी वञे। हिन सां हुनजे चवण ते अची मस्जिद में बीठो, कॾहिं निमाज़ वज़ू सां, कॾहिं बिना वज़ू जे निमाज़। पढ़ा निकिरे ई कोन पियो। किन माण्हू ॾिठो ॻोठ वारे, अलाए केरु आहे, निमाज़ पढ़ा अथसि, निकिरे बि नथो। कंहिं मानी ॾिनी, कंहिं चांहि ॾिनी। ॻोठ में हिकिड़े माण्हू खे का मजबूरी थी पई, चेर काली वञा, चेर इहो बुज़ुर्ग आहे मस्जिद खां निकिरे ई कोन थो, इन खां दुआ घुरायां। वञी जो दुआ घुराई त हुनजी मजबूरी दूरि थी वई।
ख़ब मशहूरु थी वियो त वाह बुज़ुर्ग आशिरो दुआ घुरे थो न बसि हुनजी दुआऊं क़बूल थी थियनि। बादशाह जे बादशाही में ख़तरो अची लॻो, चयोसि बुज़ुर्ग थी न को दुआ घुराए। आयुसि बुज़ुर्ग दुआ घुर, मुंहिंजी बादशाही थी ख़तमु थिए, जेको घुरे त ॼाए। चवें त धीअ सां शादी करें, चए बादशाह आयो इन नीयत सां, पर हाणे निमाज़ पढ़ी अथमि, पंहिंजे मालिक अलाह खे सुञातो अथमि। अचो अलाह जे दरवाज़े ते, कसाऊं कांडाऊं जहिड़ाऊं तेड़ाऊं कंहिंजाऊं हथ खड़ो करे चओ त अलाह जा। पोइ अलाह जे दरवाज़े तो ख़ाली मोड़दासीं। ये त अलाह मौक़िया ॾिना। रमज़ान शरीफ़ वञे थो न वाह गुज़रियो, अॼु राति 26 जी राति का गुज़रदे देर बि थी। रोज़ेदारनि जा बि ॾींहं गुज़री विया, बेरोज़ातनि जा बि, पर भला ॾींहं उन्हनि जा जिन रोज़ा रखिया। बेरोज़ातनि जा भला ॾींहं न अथव। वरी ईद जी जहिड़ी तकड़ बेरोज़ातनि खे आहे, रोज़ेदारनि खे न आहे। रोज़ेदार चवनि था त 30 पूरा थियनि, ऐं वरी बेरोज़ात हाणे बि चवनि था त हे बि 29 थींदव। ॿ थिया आहिनि। अॻे ईद करण जी तयारी, मां सां हिकिड़ो दर्ज़ी चए पियो, चएसि माण्हू मथो ई खाई हाणे त हे बि 29 थींदो। ओ अवा अल्लाह सभिनि जा रोज़ा क़बूल फ़रमाए, आमीन। तरावी नमाज़ जी तरावी हाँ क़बूल फ़रमाए। अर्ज़ु कयुमि अचो अल्लाह जे क़ुर ॾे, मां तव्हांखे अल्लाह जे क़ुर खां ॻाल्हियूं पुछा करींदुमि। मुंहिंजो बि मौज़ू इहो हूंदो आहे, हर ॻाल्हि पुछूं अल्लाह जे क़ुर खां। अर्ज़ु कई साईं मुंहिंजो मालिक इशा जी निमाज़ न पढ़ंदो आहे। अथव ॻाल्हि यादि? हा की न विसरी वई तव्हां खां? न बि साईं मालिक खे सॾु कयो, हेॾे आहे तुंहिंजे उठ दान ॾिनी आहे, तूं इशा जी निमाज़ न पढ़ंदो आहे। चइसि ॻाल्हि सही आहे, वाइदो कर अॼु खां बाद इहा निमाज़ पाबंदी सां पढ़ंदे। चइसि वाइदो आहे मां पाबंदी सां पढ़ंदुमि। न बि साईं उठ सां ॻाल्हाए, उठ तुंहिंजे मालिक मां मुहम्मद सां वाइदो कयो आहे, अॼु खां बाद इहा निमाज़ बि पाबंदी सां पढ़ंदो। हर कतादा चए थो ॾिठुमि, उठ वरी टहक ॾींदो, खिलंदो खिलंदो अॻिते हलियो वियो। ऐं कदादे साईं जी रिवायत आहे, थोरो अॻे हलियासीं त वॻु उठनि जो अचे पियो, थींदो आहे न बा वॻु। हितां जे इलाइक़े में चीज़ल शाह जो वॻु मशहूरु आहे। मालिक अॻियां अॻियां अचे पियो। मालिक जी जॾहिं नबी से ते नज़र पई त डुकी आयो, साईं मां तव्हां ॾे दां खणी आयो आहे। कंहिं ते हिन उठ ते दां खणी आयो आहे, उते उठ मालिक ते दाहीं, हिते वरी मालिक उठ ते दाहीं। फरमायो कहिड़ी दां अथसीं? चइसि उठ अहिड़ो आहे, ॿियनि उठनि सां विढ़ंदो आहे, कंहिंखे चंबा, कंहिंखे दोधा फोड़ा आणे, कंहिंखे चक विझे, कंहिंखे वठी करे हेठों करे विहंदो आहे। मां त विड़ी विड़ी थकिजी पियो, मुड़े ई कोन थो। अमां उठ सां ॻाल्हायो, छो थो ईअं ज़ुल्म करे? नबी साईं अशदांग जो इशारो कयो, उठ डुकंदो डुकंदो गिची डिघी कंदो। नबी साईं जे क़दमनि ते अची गिची रखी अथई। चओ त मुंहिंजे सुहिणे साईं खे उठ बि सुञाणींदा। चओ मुंहिंजे सुहिणे साईं खे उठ बि, पर अबा हे त सियाणो उठ आहे, ॿियनि सां विड़े थो। चरिया उठ बि नबी साईं खे सुञाणींदा हा। अंसारी साहिब बि डुकंदो आयो, साईं मुंहिंजो उठ चरियो थी पियो आहे, माण्हू खे चक विझे थो, विड़े थो। हाणे बि हिकिड़ी जॻह में बंदि कयो अथमि, साईं खे 5-6 साह बि ॾियो, इनखे वठी करे नाके ॾींहुं हणूं। साईं जन फरमान था 5-6 न, मां मुहम्मद अकेलो थो हलां। साईं मतां को तव्हांखे ॾुख न ॾे, फरमान था ॾेखार। इशारो कयईं, हिन जॻह में बंदि कयो अथमि। नबी साईं दरवाज़ो खोलियो, चिरे उठ जी जॾहिं नबी साईं जे पाक चेहरे ते नज़र पई, अखियुनि मां पाणी वही आयसि। गिची डिघी कंदो कंदो अची नबी साईं जे क़दमनि ते रखी अथई। पाण फरमायो काॾे वियो अंसारी साहिबी? चयोसि त नाके ॾींहुं खणी अचे जो चरे उठ बि मां मुहम्मद खे सुञातो आहे। हाणे उठ नबी साईं जे क़दमनि ते गिची रखियूं बीठो आहे। साईं जन फरमा थो त तुंहिंजे मालिक दां ॾिनी आहे, ॿियनि उठनि सां विढ़ंदो आहे, छो तूं विढ़ंदो आहे? छो कंहिंखे ॾुख ॾींदो आहे? छो कंहिंखे तकलीफ़ ॾींदो आहे? अलाह नाराज़ थींदो आहे। अबा को कंहिंखे ॾुख ॾे, को कंहिंखे ईज़ा ॾे, अलाह नाराज़ थींदो अथव। अलाह कावड़ो अथव। न ॾियो कंहिंखे ॾुख, न ॾियो कंहिंखे ईज़ा। मदीने शरीफ़ में सुहिणे अरबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम
सुहमानी जी नमाज़ पढ़ाई। अल्लाह तां सभिनी खे मक्के मदीने जी ज़ियारत कराए। ज़ोर सां तां आमीन चओ, अञा बि दिलि सां आमीन चओ। मां बि तव्हांखे दिलि सां दुआ कयां थो, इन जे करे जो 2 महीननि खां बि घटि ॾींहं थींदा, मां 9 ॾींहं मदीने शरीफ़ में, 8 ॾींहं मके शरीफ़ में रही आयो आहियां। तव्हांखे बि दुआ थो कयां, अल्लाह तव्हांखे बि मको मदीनो ॾेखारे। वञो अबा, रहमत उते अथव, बरकत उते अथव। नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको मके शरीफ़ में अचे मस्जिद में 1 नमाज़ पढ़ंदो, अल्लाह उनखे 1,00,000 नमाज़ जो सवाबु ॾींदो। ॾींहं में जे 5 नमाज़ां पढ़े त 5 लख नमाज़ सवाबु थी वञे। अञा हिकिड़ी ॿी बि तव्हांखे मां ॻाल्हि अर्ज़ु कयां, हिन दफ़े न, अॻियनि किन दफ़नि में हिकिड़े मौली साहिब मके शरीफ़ में मूंसां ॻाल्हि कई। चइसई असां सुबुह जे वक़्त में हिकिड़े उस्ताद जे आॾो अरबी किताब जो सबक़ु काबे जे साम्हूं मस्जिद हराम में वठंदा आहियूं। हिकु ॾींहुं सुबुह जो असां वियासीं, उस्ताद किताब बंदि कयो, खोले ई न पियो। साईं सबक़ु पढ़ायो, चए पोइ पढ़ायांव थो, पहिरियों तव्हांखे ख़ुशख़बरी ॾियां। चयोसीं साईं कहिड़ी ख़ुशख़बरी? चए राति मां काबे जो तवाफ़ कयो, वरी नबी साईं ते 100 दफ़ा सलाह सगोरी पढ़ी, सुम्ही पियुमि, निंड अची वई। निंड में सुहिणे अरबी साईं जी ज़ियारत नसीब थी वई। अबा, नबी साईं जी ज़ियारत थींदी अथव। मतां को गुनाहगार चए त मां गुनाहगार आहियां, मूंखे कीअं ज़ियारत थींदी? अबा, का नेकी जो कमु हिकिड़ो क़बूल पइजी वञे न, नबी साईं जी ज़ियारत थींदी अथव। इहो मां तव्हांखे सर्टिफिकेट ॾियां थो। मुंहिंजे ॻोठ जो वाक़ियो आहे। मस्जिद जे आॾो हमरा मूंसां ॻाल्हि कई, चए साईं मां कराची वियो हुउमि भैंस कॉलोनी मेंह वठणु। जॾहिं वाड़े में वियुमि ॾिसां त मथे कुंड में छिके में क़ुर शरीफ़ रखियो आहे, चोलियूं अथसि पर मिटी में भरियो पियो हो। मां जल्दी में वुज़ू करे क़ुर शरीफ़ लाहे चोलियूं सफ़ा कयमि, क़ुर शरीफ़ सफ़ा कयमि। वरी मां पढ़ियलु कोन हुउमि, पोइ सिटनि ते आंगुर रखी बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, बिस्मिल्लाहिर रहमान पढ़दे पढ़दे 15 सिपारा मां ईअं पढ़िया। वरी सफ़ा करे मथे रखी छॾियमि। राति जो सुम्हियो पियो हुउमि, निंड में मूंखे सुहिणे अरबी साईं जी ज़ियारत नसीब थी वई। ऐं नबी साईं मूंखे ईअं फरमायो, अॼु मुंहिंजे क़ुर जी सफ़ाई कई थी, इन जे करे मां मुहम्मद तोखे पंहिंजी ज़ियारत कराई आहे। कंहिं बा हिकु नेकी जे कम जे करे बि नबी साईं जी ज़ियारत थींदी आहे। उस्ताद चयो त मूंखे नबी साईं जी ज़ियारत थी, ऐं नबी साईं फरमात सुबुह जेके शागिर्द अचनि न, पहिरियों सबक़ु न ॾिजानि, इहा ख़ुशख़बरी ॾिजानि त जेको काबे शरीफ़ जे चौधारी मस्जिद हराम जे दीवारनि जे अंदरि 1 नमाज़ पढ़ंदो न, अल्लाह उनखे 1 लख न पर उनखे 70 लख जे नमाज़ जो सवाबु ॾींदो। केॾो सवाबु आहे। ऐं नबी साईं फरमाता था मदीने शरीफ़ अचो, मां मुहम्मद जी मस्जिद नबवी में 1 नमाज़ पढ़ो, अल्लाह तव्हांखे 50,000 नमाज़ जो सवाबु ॾे। वञो ॿेली, मके मदीने रहमत उते अथव, बरकत उते अथव।